अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद हसामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। फ़तवा आलमगीरीअ जा 2 सिंधी मौलिफ़ ऐं संदन बुज़ुर्ग। राशिदी साहब मरहूम जो ही मज़मून मशहूर उर्दू रिसाले मारिफ़ जे पर्चे नंबर 6 जुल्द 59 साल 1947 ईस्वी में शाया थियो हो। मज़कूरा पर्चो शाह वलीला एकेडमी हैदराबाद जे कुतुबखाने में मौजूदु आहे, जितां हिन पेपर जो फ़ोटो स्टेट हासिलु करे उनजो तर्जुमो कयो वियो, जो रिसाले मेहरान नंबर 2 साल 1990 ईस्वीअ में छपजी ज़ाहिर थियो। तर्जुमो अब्दुल रसूल क़ादरी। मुग़ल बादशाह औरंगज़ेब 1658 खां 1707 ईस्वी जे हुकुम सां फ़िक़ा जो हिकु मुस्तनिद ऐं जामिअ किताब अरबी ज़ुबान में तयारु कयो वियो। हीउ किताब पोइ फ़तवा आलमगीरी जे नाले सां मशहूरु थियो। हिन इल्मी कम जी पूराईअ लाइ शेख निज़ामुद्दीन बुरहानपुरीअ जी सरबराहीअ में आलिमनि जी हिकु कमेटी जोड़ी वई। साणस गॾु 4 वॾा आलिम काज़ी मोहम्मद हुसैन जौनपुरी, सैयद अली अकबर सादुल्ला ख़ानी, मुला हामिद जौनपुरी ऐं मोहम्मद अकरम लाहौरी शरीककार रहिया। हर हिकु आलिम सां गॾु 10 मुआविन आलिम मुक़ररु थिया, जिन में सैयद निज़ामुद्दीन ठटवी ऐं काज़ी अबुल ख़ैर ठटवी बि शामिलु रहिया। फ़िक़ा जो ही जामिअ किताब 8 सालनि में तयारु थियो ऐं उन ते आलमगीरी सिके जा 2 लख रुपया ख़र्च थिया। मुतरजिम मुआरिफ़ जे डिसंबर 1946 ईस्वी ऐं जनवरी 1947 ईस्वी वारनि पर्चनि में फ़तवा आलमगीरी ऐं उन जा मौलिफ़ जे उनवान सां जेको मज़मून छपियो आहे, तंहिंमें सिंध जे 2 बुज़ुर्गनि सैयद निज़ामुद्दीन ठटवी ऐं काज़ी अबुल ख़ैर ठटवीअ जा नाला बि खयां विया आहिनि, जिन खे हिन जामिअ फ़तवा जे मौलिफ़नि में शामिलु हुजण जो शरफ़ हासिलु आहे। साहिब मज़मून हिननि 2 बुज़ुर्गनि जे बारे में मौलाना रहमान अलीअ जे तज़किरा उलमाए हिंद खे पंहिंजो माख़ज़ बनायो आहे, जंहिंमें 2-3 सिटुनि खां वधीक संदन सवाने हयात मौजूदु कान्हे। हेठि 2 बुज़ुर्गनि बाबति वधीक ॼाण ॾिजे थी। सैयद निज़ामुद्दीन ठटवी नसब। सैयद साहब जो नसब हिन रीत आहे: सैयद निज़ामुद्दीन बिन सैयद नूर मोहम्मद बिन सैयद निज़ामुद्दीन अवल बिन सैयद नूर मोहम्मद बिन सैयद शकरुल्लाह सानी बिन सैयद ज़हीरुद्दीन वल इस्लाम उर्फ़ सैयद जादिम अवल बिन काज़ी सैयद शकरुल्लाह अवल बिन सैयद वजीउद्दीन बिन सैयद नेमतुल्लाह बिन सैयद अरब शाह बिन सैयद अमीर नसीमुद्दीन मोहम्मद मारूफ मरीक शाह बिन अमीर अताउल्लाह जमालुद्दीन अल मुहद्दिस बिन सैयद फ़ज़लुल्लाह बिन सैयद मीर अब्दुर्रहमान बिन सैयद अब्दुल लतीफ़ हुसैनी अल सकनी शिराज़ी। वतन संदन वॾा शिराज़ में रहंदा हुआ, जितां पोइ हरात में अची रहणु लॻा। हितां ई काज़ी सैयद शकरुल्लाह अवल बिन सैयद वजीउद्दीन सन 906 हिजरी में कंधार में पहुतो। सिंध में अचणु काज़ी सैयद शकरुल्लाह कंधार में 21 सालनि ताईं रहियो। उन बाद मिर्ज़ा शाह बेग अरगून जे चवण ते वापार सांगे सन 927 हिजरीअ में सिंध में आयो ऐं अची ठटे में रिहाइश अख़्तियार कयईं। हू साहिब इल्म ऐं फज़ल सां गॾु वॾो मुतक़ी ऐं दीनदार हो। मिर्ज़ा शाह बेग खां पोइ जॾहिं मिर्ज़ा शाह हुसैन अरगून बादशाह बणियो, तॾहिं काज़ी साहब खे ठटे जी क़ज़ा जी मसनद ते फ़ाइज़ कयो वियो। हिक भेरे शाह हुसैन कुझु वापारियुनि खां चंद घोड़ा ख़रीद कया ऐं ॾोकण ॾियण में ॼाणी वाणी एतिरी सुस्ती कई जो वापारी मायूस थी काज़ी सैयद शकरुल्लाह जी अदालत में दावेदार थिया। काज़ीअ बादशाह खे जवाबदार जी हैसियत में अदालत में तलब कयो ऐं जॾहिं हू आयो त खेसि फ़रियादुनि सां गॾु बीहण जो इशारो कयईं। केस हलियो त बादशाह दावा जी दुरुस्त हुजण जो इक़रार कयो ऐं फ़रियादुनि खे रक़म ॾेई राज़ी करे वरिताईं। बाद में काज़ी मसनद तां उथियो ऐं अॻिते वधी सल्तनत जा आदाब बजा आणे बादशाह खे पंहिंजी मसनद ते आणे विहारियाईं। मिर्ज़ा शाह हुसैन पंहिंजे कुबा में लिकल उघाड़ी तलवार कढी काज़ी साहब जे साम्हूं रखी ऐं चयो त अॼु जेकॾहिं अवीं फ़ैसिले खां अॻु सल्तनत जा आदाब बजाब आणियो हा ऐं मूंखे मुंहिंजे दर्जे खे ॾिसी
दावेदारनि सां गॾु न बीहारियो हा त हिन तलवार सां अव्हां जो सिर कलम कयां हा। तंहिं ते काज़ी पिणु मसनद हेठां रखियल उघाड़ी तलवार कढी ॾेखारी त मूं पिणु इहो ख़्यालु कयो हो त मतां बादशाह शरीयत जे ख़िलाफ़ु हलत करे ऐं उन ई वक़्तु को बि माण्हू वेझो अचण जी जुरत न करे त मां पाण हिन तलवार सां शरई सियासत बजा आणींदुसि। कुझु अरसे खां पोइ सैद साहब इस्तीफ़ा ॾिनी ऐं शाह हुसैन संदसि जाइ ते मोहम्मद अचीअ खे मुक़ररु कयो। साहिब तहफ़तुल कलाम लिखे थो त काज़ी शेख मोहम्मद उची अल जाफ़र ॾे मनसूब ऐं वक़्त जी मशहूरु आलिमनि मां आहे। पहिरियां हरात खां उच पहुतो हो। जाम निज़ामुद्दीन जे ॾींहंनि में जॾहिं सैद मीरा मोहम्मद जौनपुरी ठटे आयो ऐं वक़्त जे आलिमनि मथसि कुफर जी फ़तवा ॾिनी तॾहिं हिन काज़ीअ उन वली अकमल जे तकफ़ीर सां तालुक़ु रखंदड़ ज़ाहिर परस्त आलिमनि जे दलीलनि खे निहायत मुनासिब रद्द ॾिनो, छाकाणि त हीउ पाण हक़ीक़त जो ॼाणू ऐं हाल जे साहिबनि जे दर्जे खां वाक़िफ़ु हो। सैद मीरा मोहम्मद हिन जे हाल ॾे तवजो फरमाए संदसि औलाद में ख़ुशहाली ऐं बुज़ुर्गीअ जी दुआ कई। उन करे हिन ख़ानदान ते कंहिं बि हादसे जो असरु नथो थिए। बाद में उच ऐं मुल्तान खां पोइ सखर में रहियो, पर पहिरीं मशहूरीअ करे उच ॾे मनसूब रहंदो आयो। जीअं अॻु ज़िक्र थी आयो त ठटे जे क़ज़ा तां काज़ी सैद शकरुल्लाह इस्तीफ़ा ॾिनी तॾहिं मिर्ज़ा शाह हुसैन मथे काज़ी जंहिंसां हिन जा अॻे ई वतन हरात खां ई ख़ानदानी लाॻापा हुआ ऐं उन्हनि तालुकात खे बरक़रार रखण लाइ हिते पिणु हिक ॿिए जे भरिसां रिहाइश ऐं वास्तो पैदा थी पियो हो। उन जी रिथ मूजिबि खेनि घुराए शेख मोहम्मद खे उन ई मुअज़्ज़िज़ उहिदे ते फ़ाइज़ कयो। मीरा शाह मोहम्मद जौनपुरीअ जी दुआ जी बरकत ऐं क़दीमी नजाबत सबबि ही उहिदो मौरूसी तौर ते संदन औलाद लाइ वक़ुफ़ु थियल आहे। मिर्ज़ा ईसा जे हुकूमत जे शुरूआती ज़माने में फ़ौत थियो। 2 आली गोहर पुट छॾिया अथसि। उन बाद संदसि औलाद जो तज़किरो अचे थो। वॾा बुज़ुर्ग सैद शकरुल्लाह ठटे जे अंसारियुनि मां शादी कई जंहिंमां सैद ज़हीरुद्दीन पैदा थियो। सैद ज़हीरुद्दीन जे बारे में तहफ़तुल कलाम जो साहिब लिखियो आहे त वालिद बुज़ुर्गवार जो जाइ नशीन थियो हो। फ़ज़ीलत में चङी हालत जो मालिक हो। ज़ाहिर ऐं परहेज़गारी शरीयत जे पाबंदी ऐं दर्स तोड़े तदरीस ऐं बातिन में फ़क़ीरीअ जे वाट ऐं वॾनि जे तरीक़े ते हलण में मशग़ूल हो। तारीख़ ताहिरीअ जो मुअल्लिफ़ खेसि हिन रीति यादि करे थो, इज़त ऐं सयादत जे दरिया जो मोती, फ़साद ऐं बलागत जी खाण, सभिनी इल्मनि ऐं मानाउनि जो जामियो मीर ज़हीरुद्दीन। खेसि 2 पुट थिया, हिकु सैद शकरुल्लाह सानी, ॿियो सैद अब्दुर्रहमान। सैद शकरुल्लाह बाबति तहफ़तुल कलाम में आहे त पीउ ऐं ॾाॾे जे वसफ़नि सां सींगारियल हो ऐं ज़माने में नाले ऐं नेकीअ सां गुज़ारियईं। हिकु यादगार मस्जिद बि पंहिंजे मोहल्ले में ठारायईं। खेसि 4 पुट थिया, सैद मोहम्मद हसन, सैद नूर मोहम्मद, मीर सैद ज़हीरुद्दीन जादिम सानी ऐं सैद लुत्फ़ुल्लाह। सैद नूर मोहम्मद बाबति तहफ़तुल कलाम में आहे त पंहिंजे वक़्त में इल्म ऐं मार्फत जो पूरो मज़हर ऐं दीन ऐं यकीन वारनि जो मुरज हो। खेसि हिकु पुटु सैद निज़ामुद्दीन थियो जो तहफ़तुल कलाम मूजिबि इल्म ऐं कमाल में मुनज़िम ऐं हाल तोड़े काल में तौफ़ीक़ जो साहिब हो। खेसि 4 पुट थिया, सैद नेमतुल्लाह, सैद नूर मोहम्मद सानी, सैद फ़ज़ुल्लाह ऐं सैद मोहम्मद शफ़ी। सैद निज़ामुद्दीन सानी सैद नूर मोहम्मद सानीअ खे 2 पुट थिया, सैद अबुल कासिम ऐं सैद निज़ामुद्दीन सानी। हीअ सैद निज़ामुद्दीन सानी फ़तवा आलमगीरी जे मुअल्लिफ़नि मां हिकु आहे। मीर अली शेरकाने संदसि मुतलिक़ लिखे थो, सैद निज़ामुद्दीन सानी फ़िक़ा में सभिनी खां वधीक तौफ़ीक़ वारो ऐं ॿियनि इल्मनि में वॾो आलिम सॻोरो पैदा थियो। तबियत जे जज़्बे जे वस थी जहानाबाद दहली ॾे हलियो वियो। उते ॿियनि इल्मनि जूं फ़तवा आलमगीरी बाबति कई मुश्किलातूं हल कयाईं। बादशाह खे ख़बर पई त खेसि उहिदे क़बूल करण जी आछ ॾिनाई, छाकाणि त बादशाह जे क़ाइदे मूजिबि इल्म वारनि खे नौकर जे नाले सां न सॾींदा हुआ। सैद उन उहिदे वठण खां इनकार कयो। तंहिं ते बादशाह वज़ीफ़े क़बूल करण जी तकलीफ़ ॾिनी, त बि सैद राज़ी न थियो। नेठि जल्द ई उते आख़िरत जो सफ़र अख़्तियार कयाईं। सैद निज़ामुद्दीन सानी जो औलाद खेसि 2 पुट थिया, हिकु सैद अरब शाह ऐं ॿियो सैद अहमद। सैद अरब शाह पछाड़ीअ में मजज़ूब थियो ऐं को बि औलाद न छॾियाईं। सैद अहमद शाह खे हिकु पुटु सैद अताउल्लाह थियो।
जंहिं शादी कई ऐं औलाद वारो बि थियो, लेकिन ऐन जवानीअ में हीउ बि मजज़ूब थी वियो। पोयां बुज़ुर्ग संदन पोयनि बुज़ुर्गनि में अमीर नसीमुद्दीन ऐं अताउल्ला जमालुद्दीन ऐं पिणु संदसि चाचे बुज़ुर्गवार मीर असीलुद्दीन जो तज़किरो काज़ी नूरुल्लाह शोश्तरी हबीबुल सैर जे हवाले सां मजालिसुल मोमिनीन में कयो आहे। वधीक ई त रोज़तुल सफ़ा ऐं हफ़्ते अकलीम में बि संदन ज़िक्र आयो आहे। ॿिए जुल्द में तोहफ़तुल कलाम जे साहिब बि उन्हनि हवालनि सां संदन हालात बयानु कया आहिनि। अमीर जमालुद्दीन अताउल्ला बिन फज़लुल्लाह अल मुहद्दिस अल सकिनी अल शिराज़ी सैद निज़ामुद्दीन सानीअ जो 12हों ॾाॾो आहे। संदसि मुतलिक़ तोहफ़तुल कलाम में अचे थो, अक़ली ऐं शरई इल्मनि सां सींगारियल इल्म हदीस जो ॼाणू तहफ़तुल अहबा, रियाज़ुल सैर ऐं रोज़तुल अहबाब संदसि लिखियल किताब आहिनि। अॻिते हली हबीबुल सैर जे हवाले सां लिखे थो, हीउ बुज़ुर्ग पंहिंजे चाचे अमीर असीलुद्दीन वांगुरु ज़माने में इल्म हदीस जो बेमिसाल ॼाणू, सभिनी दीनी ऐं यकीनी इल्मनि जो ॿियनि खां वधीक माहिर ऐं पंहिंजे चाचे जो शागिर्दु आहे। गच साल मदरसा शरीफ़िया सुल्तानिया जे गुंबज़ में जिते हज़रत ख़ाकान मंसूरा जो दोकुबो आहे ऐं उन खां पोइ ख़ानकाह ख़लासिया में दर्स में मशगूल रहियो। हफ़्ते में हिकु भेरो जामिया हरात में वाइज़ नसीहत जे मजलिस बि कंदो हो। सुल्तान हाकिम संदसि ख़िदमत में वञण खे वाजिबु ॼाणंदा हुआ। हफ़्ते अकलीम में अमीन राज़ी लिखे थो त सैद असीलुद्दीन अब्दुल्ला जो भाइटो आहे, पंहिंजे वक़्त जे अकाबरनि में नाले वारो हो। संदसि दिलि किताब इलाही ऐं हज़रत रिसालत पनाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक सां रोशन आहे। ज़बानिश मज़हर इसरार तहक़ीक़, ज़मीरिश मज़हर अनवार तौफ़ीक़, जमाल दीन मुज़यन एहतमामश, उलूम शरअ वाज़िह ज़ कलामश। मतिलबु त उन जी ज़ुबान तहक़ीक़ी इसरार जो मज़हर आहे, संदसि दिलि बि तौफ़ीक़ जे नूर जो मज़हर आहे। संदसि कोशिश सां दीन जी सूंहं आहे। संदसि कलाम मां शरई इल्मु चिटो आहे। संदसि किताबनि मां रोज़तुल अहबाब ज़माने में मशहूरु आहे। अमीर नसीमुद्दीन अमीर जमालुद्दीन जो पुटु ऐं सैद निज़ामुद्दीन जो 11हीं पीढ़ीअ में ॾाॾो आहे। उन जे लाइ मीर अली शेर लिखियो आहे त हदीस जे इल्म में ज़माने जो वॾो माहिर हो। पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार जे मसनद ते मथे मदरसे में मुक़ररु हो। संदसि पुटु सैद अरब शाह वालिद वारियुनि सिफ़तुनि सां सींगारियल हो। उन बाद सैद वजीहुद्दीन संदसि क़ाइमु मक़ाम ऐं यादगार आहे। संदसि पुटु शकरुल्लाह शिराज़ी थियो, जंहिंजो अहवाल तहफ़तुल कलाम जे 3 जुल्द में ठटे जे बयान में आयल आहे। हीउ उहो ई काज़ी सैद शकरुल्लाह शिराज़ी हो जो सन 906 हिजरीअ में हरात खां कंधार में आयो ऐं सन 927 हिजरी में कंधार खां सिंध पहुतो। अमीर जमालुद्दीन अताउल्ला जे चाचे सैद जलील अमीर असीलुद्दीन अब्दुल्ला अल हुसैनी अल सकिनी अल शिराज़ी जे सिलसिले में तहफ़तुल कलाम जो मुसनिफ़ लिखे थो त इल्म तफ़सीर, हदीस, इन्शा ऐं तालीफ़ में संदसि को बि सानी न हो। पाण सुल्तान अबुल सईद जे ज़माने में 855 हिजरी 872 हिजरी शिराज़ खां हरात में अची रहियो। हर हफ़्ते हिकु भेरो मदरसे महद अलिया गोहर शाद आगा में ख़ल्क़ खे वाइज़ कंदो हो। इन तरह सां रबियुल अवल महीने में हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस बयानु कंदो हो। संदसि तसनीफ़ात मां शरअ दरजुल दरर, बसैर सनिया ख़ैरुल बशर ऐं मज़ारात हरात अहम आहिनि। तारीख़ 17 रबियुल अवल सन 803 हिजरी में फ़ौत थियो। खेसि 2 नालेरा पुट सफ़ीउद्दीन महमद ऐं बुरहानुद्दीन महमद आहिनि। साॻिए सैद जे बारे में हफ़्त अकलीम जो साहिब लिखे थो त सैद साहब शराफ़त ऐं जलालत जी हक़ीक़त में मशहूरु हो। इल्म तफ़सीर ऐं हदीस में बि बेमिसाल हो। सुल्तान अबू सईद जे ज़माने में शिराज़ खां लॾे हरात में अची टिकियो। हफ़्ते में हिकु भेरो बादशाह जे तहरीक ते वाइज़ कंदो हो। संदसि लिखियल किताब दरजुल दरर, बसीर सनिया ख़ैरुल बशर ऐं मज़ारात हरात जग मशहूरु आहिनि। हिन ख़ानदान जे कुझु ॿियनि बुज़ुर्गनि जो तज़किरो बि आयो आहे। मीर असीलुद्दीन जे सोट सैद हुकुमा अमीर सदरुद्दीन मोहम्मद शिराज़ीअ जे बारे में हफ़्ते अकलीम में अचे थो त तबियत जी रवानी ऐं ज़हनी फरावानी जे करे सभिनी मुतबर आलिमनि ऐं पोएं दौर जे फ़ाज़िलनि में मुमताज़ ऐं नाले वारो हो। तालीम खां फ़ारिग़ थियण बाद दर्स तदरीस शुरू कयाईं। उन बाद तसनीफ़ ऐं तालीफ़ ते हिमत ऐं कोशिशि कयाईं। संदसि हेठियां किताब मशहूरु आहिनि।
रिसाला तहक़ीक़ इल्म असबात वाजिब, हाशिया शमसिया ऐं मुतालिया व हाशिया तजरीद। संदसि वफ़ात सुल्तान याक़ूब जे वफ़ात खां पोइ सिघो ई थी। हिन ॾिस में तोहफ़तुल किराम में पिणु साॻी इबारत आराई थियल आहे। अमीर सदरुद्दीन जे पुटु ख़ातिल हुकमा गौसुल उलमा अमीर गयासुद्दीन मंसूर शिराज़ीअ जे लाइ हफ़्ते अक़लीम जो साहिबु लिखे थो त हू चंड जे रोशनीअ ऐं वण जो मेवो आहे। पीउ खां पोइ इल्म ऐं फ़ज़ल में कमाल हासिलु कयाई। संदसि हिकमत ऐं रियाज़ीअ जे इल्मनि जी महारत जो गुलगुलो वेझे ऐं परे जे आलिमनि जे कननि ताईं पहुतो ऐं पिणु संदसि इल्मो फ़ज़ल जो आवाज़ बि हर तरफ़ गूंजणु लॻो। वसफ़े ख़ुर्शीद अज़न गवीद होशमंद, फ़ैज़े नूर ओ बोद मदहश पसंद। हिन मुतलिक़ वधीक तफ़सील तहफ़तुल किराम में अचे थो। संदसि विलादत सन 900 हिजरी में थी। पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार अमीर सदरुद्दीन खां इल्म जी तहसील कयाई। 14 सालनि जी उमिरि में अलामा दुरानीअ सां मुनाज़रो थियुसि। 20 सालनि जी उमिरि में सभिनी इल्मनि खां फ़ारिग़ थियो। कुझु वक़्तु सदारत जो उहिदो माणियाई। इराक़ खां मुतहदुल ज़मान शेख अली बिन अब्दुल आली तख़्तगाह में आयो त कनि फ़सादुनि शेख ऐं सैद जे विच में मुनाज़रो कराए विधो। बादशाह मुजतहिदुल ज़मान जी हिमायत कई ऐं सैद साहबु नाराज़ थियो। उन बाद सदारत जो उहिदो छॾे शिराज़ हलियो वियो, जिते सन 948 हिजरीअ में फ़ौत थियो। तहफ़तुल किराम में हबीबुल सैर जे हवाले सां संदसि तसनीफ़ात जी हिकु डिघी लिस्ट मौजूदु आहे। हबीबुल सैर जे साहिब संदसि ही तसनीफ़ूं ॾिठियूं आहिनि: किताब हुज्जतुल कलाम, किताब महकमात शरह हयाकल अनवार, शरह रिसाला अल सबात वाजिब, किताब तअदील अल मीज़ान यानी मंतक शिफ़ा जो ख़ुलासो, किताब मायारुल अफ़कार ख़ुलासा तअदील मीज़ान, किताब लवा में मारिज इल्मियत में ही किताब 17 सालनि जी उमिरि में लिखियाई। किताब तजवीद बर हिकमत, रिसाला मारफत क़िबला, मुअल्लिम शिफ़ा तिब में, मुअल्लिम शिफ़ा जो ख़ुलासो शाफ़िया, सफ़रवियाहियत, हाशिया बर अलहियात शिफ़ा, हाशिया ब इशारात, हाशिया बर हिकमत ऐन, रिसाला दरबाब ख़िलाफ़त फ़र्जंद मीर सदरुद्दीन मोहम्मद, रदे बर हाशिया तहज़ीब, रदे हाशिया शमसिया अलामा दवानी, रदे हाशिया ख़ुलासतुल तहक़ीक़, रदे बर अन मोज़िज, रिसाला दर तहक़ीक़ जिहाद, रदे बर रिसाला ज़दार, रिसाला मशारिक दर असबात वाजिब, किताब इख़लास मगोरी, हाशिया बर अवाइल कशाफ, तफ़सीर सूरा, किताब मकामातुल आरिफ़ीन, हीअ रिसालो तसौफ़ ऐं इख़लास में पंहिंजे पुट मीर शरफ़ुद्दीन अलीअ लाइ लिखियाई। रिसाला कानूनुल सल्तनत, हिननि किताबनि खां अलावा ही किताब बि संदसि चया वञनि था। रियाज़ुल रिज़वान ऐं किताब असास दर इल्म हिंदसिया वग़ैरह। हबीबुल सैर जे लेखक पिणु संदसि किताबनि जो तफ़सील आंदो आहे। सैद गयासुद्दीन खे 2 पुट थिया, हिकु सैद शरफ़ुद्दीन, ॿियो सैद मीर सदरुद्दीन। हिन ख़ानदान जे ॿिनि बुज़ुर्गनि जो तहफ़तुल किराम में ज़िक्र आयो आहे, यानी सैद निज़ामुद्दीन अहमद ऐं मीर हबीबुल्ला। ही ॿई बुज़ुर्ग बि इल्म ऐं फ़ज़ल जे लिहाज़ खां ज़माने में बेमिसाल हुआ। शुक्र इलाही सैद काज़ी सैद शकरुल्लाह शिराज़ीअ जी निस्बत सां मीर निज़ामुद्दीन जो ख़ानदान ठटे में शुक्र इलाही शिराज़ी सैदनि जे नाले सां मशहूरु थियो। हिन ख़ानदान जा घणो करे सभु माण्हू इल्मो फ़ज़ल में दीनी मर्तबे जे करे ज़माने में मशहूरु थींदा आया आहिनि। अॼु बि ही ख़ानदान पंहिंजे क़दीम मोहल्ले में आबाद आहे। मौक़े जी मुनासिबत सां आउं हिन ख़ानदान जे चंद बुज़ुर्गनि जो बि ज़िक्र कंदुसि त जीअं अंदाज़ो थिए त हिन घराणे जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सिंध में अचण खां पोइ इल्म ऐं अदब तोड़े मज़हब जूं कहिड़ियूं कहिड़ियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। सैद शाह वली, सैद शाह वली बिन सैद अबुल क़ासिम बिन सैद अली अकबर बिन सैद अब्दुल वासिउ बिन सैद मोहम्मद हुसैन बिन सैद शकरुल्लाह सानी अलामा मखदूम रहमतुल्लाह जहिड़े मशहूरु बुज़ुर्ग जो शागिर्दु हो। उहो इमला इंशा ऐं शहर में साफ़ तबियत जो ऐं काफ़ी ज़हनियत जो मालिक हो। तहफ़तुल किराम जो साहिबु मीर अली शेर कान ठटवी मकालतुल शुअरा में संदसि ज़िक्र हिन रीति करे थो: तक़वा, परहेज़गारी ऐं इल्मी कमालात जे फ़ननि सां सींगारियल पंहिंजो वक़्तु किताबनि जे अभ्यास में गुज़ारींदड़ ऐं तालिबनि खे दर्स ॾींदड़ हो। वॾनि जी पैरवीअ ते पूरो
ऐं बुज़ुर्गीअ सां सिंगारियल, हुस्न ख़ुल्क़ में वॾनि नंढनि में मारूफ़ हो। सैद शाह वली तहफ़तुल मजालिस नाले हिकु किताबु लिखियो आहे। शवाल जे 13 तारीख़ सन 1150 हिजरी राति जे वक़्तु पंहिंजी जागीर जगतपुर तालके ककराली सिंध में वफ़ात कयईं। संदसि लाश उतां आणे 15 तारीख़ ते संदसि अबाणे क़ब्रस्तान में दफ़न कयो वियो। उन जे हिकु शागिर्द लुत्फ़ुल्ला क़द फ़ात फ़िल इश्क़ा, याने हू अलाह जे इश्क़ में वफ़ात करे वियो। मां हिन जी वफ़ात जी तारीख़ कढी आहे। संदसि 2 फ़ारसी शेर मकालतुल शुअरा में नमूने तौरु ॾिनल आहिनि। तज़किरा उलमा हिंद में सिफ़े 250 ते बि संदसि ज़िक्र मिले थो। खेसि 2 पुट थिया, हिकु सैयद मोहम्मद नासिर ऐं ॿियो सैयद मोहम्मद सिराजुद्दीन मीर सिराजुद्दीन। हीउ बि सुठो शाइर थी गुज़रियो आहे। तारीख़ गोईअ में उनखे ख़ासि मलिको हासिलु हो। तहफ़तुल किराम में आहे त वॾनि जे वसफ़ुनि सां सिंगारियल, वॾनि जो यादगार ऐं जाइनशीन, सुहिणनि इख़लाक़नि जो मालिक आहे। तबियत में शेर जो चङो जज़्बो हुस ऐं तारीख़ कढण में वॾी महारत रखंदो हो। सैयद ग़ुलाम औलिया सैयद ग़ुलाम औलिया बिन इनायतुल्लाह बिन सैयद असदुल्लाह बिन सैयद इनायतुल्लाह बिन सैयद अब्दुर्रहमान बिन सैयद ज़हीरुद्दीन वसलाम उर्फ़ मीर जादिम बिन सैयद शकरुल्लाह अवल। हीउ सैयद तमामु वॾो बुज़ुर्ग ऐं अहले दिलि इंसान थी गुज़रियो आहे। उन बाबति मीर अली शेर लिखे थो त सैयद ग़ुलाम औलिया फू जवानीअ में ज़ाहिरी तोड़े बातिनी इल्मनि जी तहसील करे तक़वा ऐं परहेज़गारीअ में वॾो दर्जो हासिलु करे हमेशह जे दस्तूर मूजिबि हर रोज़ु सैयद अब्दुल्ला जी ज़ियारत ते वेंदो हो ऐं पंहिंजो बरक़त भरियो वक़्तु चङनि कमनि में सर्फ़ कंदो हो। हू करामतुनि जो साहिब बि हो ऐं फू जवानीअ में हिन फ़ानी दुनिया खे रुख़्सत चई मुरीदनि जी ख़ासि जमात पुठियां छॾे हर महीने जी 21 तारीख़ संदसि वफ़ात जी तारीख़ ते मुरीदनि जी जमात मज़ार जी ज़ियारत ते पहुची ख़त्मू ख़ैरात करे मुश्किल हल कराईंदी आहे। सैयद मोहम्मद नासिर बिन सैयद अताउल्ला बिन सैयद नेमतुल्ला बिन सैयद निज़ामुद्दीन बिन सैयद नूर मोहम्मद बिन सैयद शकरुल्ला सानी बिन सैयद ज़हीरुद्दीन बिन सैयद काज़ी शकरुल्ला अवल। हीउ सैयद ज़ुहद ऐं तक़वा में ज़माने में अजूबो हो। तहफ़तुल किराम में आहे त हिन कॾहिं बि कंहिं औरत जो मुंहुं न ॾिठो। एतिरे ताईं पाक हो जो जानवरनि में नर ऐं मादीअ में फ़र्क़ु न करे सघंदो हो। पाण नक्शबंदी सिलसिले में कामिल हो। संदसि पोइ लॻनि जी घणाई हुई, जंहिंजी हाजत रवाई कंदो रहंदो हो। हिकु भेरे ठठे में अची ॾुकार पियो। माण्हू ॾाढा परेशान थिया ऐं महांगाई ऐं मुसीबतुनि में गिरफ़्तार थी वञी वलियुनि जे क़बरनि ते दुआऊं घुरण लॻा। कंहिं माण्हूअ ख़्वाब में ॾिठो त जेकॾहिं को अहिड़ो परहेज़गार जंहिं उमिरि भर कंहिं औरत जो मुंहुं न ॾिठो हुजे सो ॿाहिरि मींहं लाइ निमाज़ पढ़ंदो त पोइ दुनिया ते रहमत जे मींहं जी पालूट थी सघंदी। माण्हू हिन सैयद वटि पहुता। पंहिंजे वालिद जे चवण ते 3 ॾींहं बारान ने निमाज़ पढ़ाए दुआऊं घुरियाईं। रहमत जो ककर जोश में आयो। आख़िर मींहुं वसियो। सैयद निज़ामुद्दीन जे ॿिए ॾाॾे यानी सैयद नूर मोहम्मद जे भाउ सैयद ज़हीरुद्दीन जादिम सानीअ जे औलाद मां घणा कमाल वारा बुज़ुर्ग पैदा थिया। सैयद मोहम्मद काज़िम बिन सैयद मोहम्मद मुक़ीम बिन सैयद ज़हीरुद्दीन सानी बाबति तहफ़तुल किराम में आहे त सैयद मोहम्मद काज़िम अजीब हालतुनि जो मालिक हो। 2-2 ॾींहं निंड में, जंहिंखे ऐन बेदारी सम्झणु घुरिजे, ख़लवत में पियो हूंदो हो ऐं माण्हू हिन जो क़ल्बी ज़िक्र ॿुधंदा हुआ। आख़िर पाण ई जाॻंदो हो। अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं कमालियतूं हुयसि जंहिंजो शुमार मुश्किल आहे। तहफ़तुल किराम जो साहिब मीर अली शेर बिन सैयद इज़्ज़तुल्लाह बिन सैयद मोहम्मद काज़िम बिन सैयद मोहम्मद मुक़ीम बिन सैयद ज़हीरुद्दीन बि हिन सिलसिले जो हिकु चमकंदड़ मोती हो। हिन तहफ़तुल किराम ऐं मकालतुल शुअरा ऐं ॿिया बि केतिरा ई यादगार किताब छॾिया आहिनि। पाण ख़ासि करे ज़िक्र कयल ही 2 किताब न लिखिया त अॼु असीं सिंध जी सियासी ऐं अदबी तारीख़ खां बिल्कुलु बेख़बर हुजूं हा। मीर अज़ीमुद्दीन हिन ख़ानदान जी ॿी हिकु अज़ीम शख़्सियत मीर अज़ीमुद्दीन जी आहे। संदसि सिलसिलो हिन रीति आहे। सैयद अज़ीमुद्दीन बिन सैयद यार मोहम्मद बिन सैयद इज़्ज़तुल्लाह बिन सैयद मोहम्मद काज़िम बिन सैयद मोहम्मद मुक़ीम बिन सैयद ज़हीरुद्दीन सानी। हीउ सैयद वॾे दर्जे वारो शाइर ऐं अदीब हो। हिकु दीवान, हिकु मसनवी, हीर रांझा ऐं हिकु मंज़ूम तारीख़ फ़तेहनामा संदसि यादगार आहिनि। मतिलबु त सैयद निज़ामुद्दीन मुअल्लिफ़ फ़तवा आलमगीरी जो सॼो ख़ानदान शिराज़ी, हरात ऐं कंधार खां वठी सिंध ताईं कई सदियूं बराबरि इल्म जो दरिया
सैयद निज़ामुद्दीन ठटवीअ खां पोइ फ़तवा आलमगीरीअ जे मुअलिफ़नि में काज़ी अबुल ख़ैर ठटवीअ जो नालो अचे थो। हीउ बुज़ुर्ग सिंध जे मशहूरु मरदम ख़ेज़ ऐं तारीख़ी शहर ठटे जो रहाकू हो। पाण ठटे जे मशहूरु आलिम ऐं बुज़ुर्ग अलामा मखदूम फ़ज़लुल्लाह जो फ़र्ज़ंद हो, जंहिं बाबति तोहफ़तुल किराम में आहे त पाण फ़ज़ीलतुनि जो जामे इंसानी इल्मनि जो माहिर परहेज़गारी ऐं तक़वा जे ज़ेवर सां सींगारियल हो। हमेशह दर्स ऐं तदरीस में मशगूल रहंदो हो। थोरी फेरफार सां तारीख़ मौसूमी ऐं मासिर रहीमी में बि संदन ज़िक्र अचे थो। पाण मिर्ज़ा ईसा ऐं मिर्ज़ा बाक़ी तुरखान जो हमअसर हो। अलामा फ़ज़लुल्लाह जे फ़र्ज़ंद मखदूम अबुल ख़ैर ठटवीअ फ़तवा आलमगीर जे मुअलिफ़ जे लाइ तोहफ़तुल किराम जो मुसनिफ़ लिखे थो त पंहिंजे वक़्त में हिकिड़ो कामिल तालिब इल्म पैदा थियो, फ़तवा आलमगीरी जे मसइलनि जी चूंड में शरीक रहियो। तोहफ़तुल किराम मूजिबि संदसि पुटु मुला इसहाक़ बि कमालात जो साहिबु हो। संदसि हिकु पुटु कमालुद्दीन हो, जंहिंखे को बि औलाद न थियो।